घोटके में आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जूं चूंडूं थी गुज़रियूं। आसिफ अली मलक सदर ऐं राजा अली जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया। ख़बर मूजिबि घोटके जे हिकु प्राइवेट स्कूल में आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन घोटके जूं चूंडूं ज़िले सदर अब्दुल रज़ाक कदायो ऐं ज़िले ऑर्गेनाइज़र अब्दुल जब्बार भुट्टो जी निगरानी में थी गुज़रियूं, जंहिंमें सरपरस्त आला मोहम्मद हसन खोसो, सदर आसिफ अली मलक, नायब सदर नियाज़ अहमद शेख, जनरल सेक्रेटरी राजा अली, डिप्टी जनरल सेक्रेटरी जफर अली, ज्वाइंट सेक्रेटरी रहमतुल्लाह कुंभार, फनान सेक्रेटरी इलाही बख्श, प्रेस सेक्रेटरी आरिफ राही, आफिस सेक्रेटरी आदिल रहीम मलक चूंडिजी विया। जॾहिं त आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जी चूंड तक़रीब में सरपरस्त आला मोहम्मद हसन खोसो, हुजूर बख्श महर, नाज़िक हुसैन सूमरो, शौकत नहड़, अब्दुल गफ़ार चाचड़, गुल हसन सूमरो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जे अॻुवाणनि मोहम्मद हसन खोसो, हुजूर बख्श महर, अब्दुल जब्बार भुट्टो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजी तंज़ीम आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन हमेशह तइलीम जे बहितरीअ लाइ पाण पतोड़े पई। प्राइवेट स्कूलनि अंदरि शागिर्दनि खे बहितर तइलीम ॾिनी पई वञे, पर अफ़सोस हुकूमत पारां प्राइवेट स्कूलनि जे बहितरीअ लाइ के बि क़दम न आहिनि खयां। हुननि चयो त नई चूंडिजी आयल बॉडी तइलीम जे बहितरीअ लाइ भरपूर क़दम खणंदी।